ऐं हुन सां गॾोगॾु जेके तव्हां ॾिसो त असांजी मौजूद पीपल्स पार्टी जा हिते तमामु वॾा बैनर बि लॻल पिया आहिनि मतिलबु हीअ लॻे ईंदो त माना हीअ मिठी जी पीपल्स पार्टी जी सेंट्रल ऑफिस हुजे। हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब रहमो इस्लाम। दोस्तों हींअर आउं मौजूदु आहियां गड्डी भिट ते ऐं मुंहिंजे पोयां जेको तव्हांखे मॉन्यूमेंट नज़र अचे पियो उनजो नालो आहे अमर जगदेश मल्हाणी यादगार टावर। हाणे हिते मुंहिंजा हिकु ॿ सुवाल आहिनि। उहो इहो त दुनिया में पाण जॾहिं बि अहिड़े तारीख़ी मागनि ते वञूं था त उते कॾहिं बि माण्हुनि जा नाला मूंखे नज़र कोन ईंदा आहिनि। मिसाल तौरु जेकॾहिं आईफिल टावर ते वञूं था त उते कंहिं बि सियासतदान जो या कंहिं माण्हू जो नालो कोन्हे। ईअं ई मिस्र एहराम में मिस्र उते जमाल अब्दुल नासिर जो नालो कोन लिखियलु आहे। ईअं ई जेकॾहिं पाण हलिया वञूं नाइल रिवर ते, मुंहिंजो बि नालो नाइल रिवर आहे, न की पंहिंजे माण्हू जे नाले आहे। पोइ छा सबबु आहे जो असां पंहिंजे ओञाणनि जा नाला माण्हुनि जे नाले ते रखी छॾींदा आहियूं। छो जो हिते ॾिसो न दुनिया मां मुख़्तलिफ़ सियाह अचनि था त उहो पोइ वरी ॾिसनि था त भई हीउ जेको नालो आहे कंहिं पॉलिटिकल पार्टी जे कंहिं लीडर जो आहे त उनजो अमर जगदीश साहिबु असां सभिनी जो प्यारो आहे, क़ाबिल एहतराम आहे, ॾाढी मोहबत कंदा आहियूं माण्हू सां। पर आउं सम्झां थो त कंहिं बि अहिड़े तारीख़ी माग जो नालो कंहिं सियासी शख़्सियत जे पोयां न लॻाइणु खपे। ऐं हुन सां गॾोगॾु जेके तव्हां ॾिसो त असांजी मौजूद पीपल्स पार्टी जा हिते तमामु वॾा बैनर बि लॻल पिया आहिनि मतिलबु हीअ लॻे ईंदो त माना हीअ मिठी जी पीपल्स पार्टी जी सेंट्रल ऑफिस हुजे। ऐं आउं जीअं हितां खां इंटर थियसि पे दाख़िल थियसि त उते मूंखे पार्टी जा तमामु वॾा बैनर नज़र आया। आउं सम्झां थो इन्हनि शयुनि खे अवॉइड करणु खपे। छो जो हीअ पोइ शयूं वरी सुभाणे मिसाल तौरु काई ॿी पार्टी जी हुकूमत अची त मिसाल PTI अची थी वई त माना पोइ हू हिन यादगार जो नालो डाहे ऐं शौकत ख़ानम यादगार रखंदा, माना केॾो अजीब लॻंदो। ईअं ई मिसाल तौरु सुभाणे जेकॾहिं नवाज़ लीग अची वञे ऐं हिन जो नालो जेको आहे सो मरियम नवाज़ टावर रखिजे त उहो केॾो अजीब लॻंदो। सो इन जे करे आउं सम्झां सिंध में एतिरा अहिड़ा जेतिरा बि माग आहिनि उन्हनि सभिनी जा नाला उन्हनि शहरनि जे नाले ते हुजनि ताकी उहो हिकिड़ो न्यूट्रल शइ रहे, ग़ैर मुतनाज़ा शइ रहे। छो जो जेकॾहिं पाण सियासी बैनर लॻाईंदासीं इन्हनि टूरिस्ट जॻहियुनि ते त पोइ उहो माना जेको हिते सियाह अचे थो, टूरिस्ट अचे थो, उनखे थोरो अजीब फीलिंग थींदी आहे। कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेको माना हिकिड़े सियासी पार्टी खे सिर्फ़ु उनजी एडवर्टाइज़मेंट करण जे लाइ पंहिंजी सियाहत खे जेको आहे केॾो नुक़सानु पहुचाइनि पिया। सो इहो हिकिड़ो नंढो मैसेज हो। ऐं आउं सम्झां थो जेकॾहिं मिठी जा असांजा दोस्त इन ते आवाज़ु उथारनि त असां हिन टावर जो नालो मिठी टावर जेकॾहिं रखूं या गड्डी भिट टावर रखूं त उहो वधीक बहितर ऐं न्यूट्रल थींदो। दिस इज़ आफ्ताब रहमो साइनिंग आउट फ्रॉम गड्डी भिट मिठी थरपारकर सिंध, जिते जो ख़ुशि आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत। थैंक यू।